समाजी माण्हू आहियूं ऐं जेको न्यू नज़र में जेको हिते न्यू रेशम गली जेकी सॾिबी आहे जंहिंमें 400-500 दुकान आहिनि ऐं उते जेको आहे नव ॾींहं अवल जेको आहे हिते राति जे टाइम में 4 दुकान जेके हिते लुटिया विया आहिनि जंहिंजी मालिक 9 लाख रुपया खनि थींदी जेके सरेआम जेको आहे हिते ॾोह कयूं हलिया विया आहिनि ऐं CC कैमरा में बि आहिनि। हेॾो जेको SHO आहे 10 ॾींहं थींदा त उहो जेको आहे ज़ाहिर न आहे ऐं DSP आयो रुगो इहे फर्ज़ी रुगो नाले मात्र ऐं जेके बि दुकानदार जेके आहिनि मालिक उन्हनि मुसलसिल जेको आहे एहतजाज कंदा रहिया आहिनि ऐं अकबर अली कुबर जेको आहे उहो उनजो दुकानु आहे ऐं असां हिकिड़े कलोड़े जो दुकानु आहे हिकिड़े मस्तरी जो दुकानु आहे ऐं चवण जो मतिलबु इहो आहे त हिकिड़े टांडे जो ऐं चवण जो मतिलबु इहो आहे त ॾोहारी काॾे विया हिकिड़े कुचल आबादी जे महल में जेके CC कैमराऊं तक़रीबन लॻल आहिनि थाणनि जी जेके हवाले सां जेको आहे उहे शो जेको आहे हिन में जेको आहे इन करे असांजी गुज़ारिश आहे त अगरि जे छापर आहे अगरि जे हुननि खे हक़ न मिलियो ऐं SSP साहिब खे असांजी गुज़ारिश आहे सिपा मिटवारी नथी फिगर प्रिंट जी वरिती आहे त ॾोहारी काॾे विया अगरि जे इनजी नथी त एतिरा दुकान वधाईंदासीं। लाड़काणो समायता जे तरफ़ां लाड़काणे जे वापारी सांझावल साथी जी तरफ़ां नज़र मौला न्यू रेशम गली मां 9 ॾींहं पहिरियां 4 दुकाननि खे ताला तोड़े उतां उन्हनि खां लखे रुपए जो नुक़सानु चोरी करे विया आहिनि। हीउ धाड़ो आहे ऐं यकीनन इहो लाड़काणे जे वापारियुनि सां अहसान घाती आहे ऐं इहा साज़िश तहत हिकु लाड़काणे जो अमन ख़राबु कयो थो वञे ताकी जीअं वापारियुनि खे असां नुक़सानु पहुचाईंदासीं त वापारी जेके आहिनि मुंतशिर थींदा ऐं लाड़काणे जी मैशत तबाह थींदी पर इहा हुनजी भुल आहे। लाड़काणे जा अवाम जा लाड़काणे जे वापारनि जा हौसला बुलंद आहिनि। असीं पंहिंजे ताक़तवर हुकूमत इदारनि खां मुतालबो था करियूं त महिरबानी करे पाकिस्तान आइन मुताबिक़ असांजे हिन कारोबारी अवाम खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं उन सां गॾोगॾु थियल चोरियूं वापसि करायूं वञनि। अफ़सोस सां चवणो थो पवे त हींअर ताईं SSP साहिबु को बि नोटिस न वरितो आहे। वॾी ॻाल्हि आहे त हद जो मुहाफ़िज़ PS रहमतपुर चंद क़दमनि ते जेको आहे थाणो आहे उहो हींअर ताईं 9 ॾींहनि ताईं कारोबारी माण्हुनि सां उनजो प्रेसिडेंट आहे डॉक्टर असांजो अब्दुल सत्तार जोलियो साहिबु इरफान अली ऐं उन सां ॿिया जेके बि वापारी आहिनि उहे हिन महिल ताईं जेका बेचैनी जी शिकार आहिनि ऐं अञा बि उन्हनि खे तहफ़ुज़ात आहिनि त अगरि अॼु 4 दुकान खाट लॻी आहे सुभाणे ॿियनि खे बि लॻंदो त हींअर ताईं हक़ीक़त में थियणु ईअं खपंदो हो त SSP साहिबु हिते चौकी क़ाइमु करे छॾे हा ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे ॿिया जेके थियल चोरियुनि जी वापसी जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करे हा। पर अफ़सोस SSP साहिबु सिर्फ़ु सियासी माण्हुनि सां मिलण जे लाइ तयारु आहे। अगरि सियासियुनि सां तव्हां मिलो था त हीअ कारोबारी माण्हू काॾे वञनि जेके हींअर बीआरओ मददगार बननि हिन जो को बि सस सां वास्तो न आहे। हीअ समाजी आहिनि हीअ कारोबारी माण्हू आहिनि कमेंट कयूं था त हिननि जो जल्दी नोटिस वरितो वेंदो अगरि न त असीं सभु लाड़काणे जूं सांझावल साथियुनि सां गॾिजी करे असां हिन पंहिंजे इतिहास जे दायरे खे वसी कंदासीं। जीअं त मां न्यू नज़र माला रेशम गली जो सदर आहियां ऐं असां वटि तक़रीबन 250 जे लॻभॻि दुकान आहिनि। उन्हनि मां 4 दुकाननि जा ताला कटे करे कैंचीअ सां ऐं उहे ताला बि खणी विया आहिनि ऐं उन्हनि खां अंदरि जेका मालियात पई मिल्कियत पई खाने मां उहा बि चोरी कई वई आहे ऐं प्लस उनजो सामान बि कयो आहे। तक़रीबन इहो तख़मीनो लॻाए पियो त इहो तक़रीबन लॻभॻि आहे 8 लख रुपए जी। उहो असां थाणे ते उन ॾींहं ते एंट्री करायो पर अफ़सोस इहो आहे त उन्हनि अॼु 10 ॾींहं आहे त 10 ॾींहंनि में असांजे हद जो SHO मिलण जे लाइ तयारु कोन्हे को। असांजो DSP साहिबु उन वक़्तु पहुतो हुयो उन ॾींहुं साॻे ॾींहं ते या असांजो जो थाणे जो जेको आहे वॾो मुंशी उहे आया हुया ऐं उन खां पोइ फिगर प्रिंट बि थी वियूं पर अफ़सोस असां चवणो थो पए त SHO किथे आहे छो त असां SP साहिबु कंहिं सोशल या समाजी तंज़ीम वारनि सां या असां सां मिलण जे लाइ तयारु कोन्हे को त भाई अहिड़े ऑफिसर जी असांजे हिन लाड़काणे में रहण जे लाइ ज़रूरत कोन्हे का। भाई असांजी टैक्स ते तव्हांजूं पघारूं थींदियूं दोस्तो। जेकॾहिं तव्हांखे इहा शइ हुजणु खपे त असां वापारी माण्हू आहियूं असां हर हिकु आइटम ते टैक्स था अदा कयूं ऐं तव्हां उन्हनि मां पंहिंजा बचा था पालियो। असांखे प्लस उल्टो थी करे असां सां लापरवाह थी ऐं साइडुनि ते वियो त भाई